कुछ ॾियारा अॻु पुराणे कारे जे तकरार तां हलंदड़ जहिड़ो जंहिंजे खालदी बिरादरी जे ॿिनि धीरनि में जहिड़ो थी वियो थाणे अंदरि, जिते थाणे जी भञण राह कई वई, उतां ॿिनि ॼणनि खे जेको आहे ज़ख़्मी कयो वियो। वॾी तादाद में जेको आहे पुलिस नफ़री जेका इस्पताल जी ॿाहिरां बीठल आहे ऐं उन खां पोइ ॿिन्ही धुरनि जे माण्हुनि खे जेको आहे लॉकअप कयो वियो हुयो। उन्हनि जूं औरतूं बि सरापा एहतजाज हुयूं। हीउ वाक़ियो कुझु साल ॾेढ अॻु जेको आहे कारे जे मामले तां वाक़ियो पेश आयो। ॿिन्ही धुरनि जा केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि। हिन वक़्त ताईं जेको आहे फ़ैसिलो न थी सघियो, छिकताण जारी हलंदड़ आहे। उन खां पोइ जेको आहे हिकु ॿियो टियों दफ़ो जेको आहे सो पनो आकिल सिटी थाणे अंदरि खालदी बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में जहिड़ो थियो हुयो, जहिड़े जे नतीजे में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। ॿिन्ही खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते कुझु ज़ख़्मियुनि खे जेको आहे सखर रिफर कयो वियो हुयो। पनो आकिल लॻ सांगी थाणे जी हद में सांगी थाणे वेझो जो क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रालर बीठल शाहज़ोर मज़दा खे जेको आहे टकर हयो, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो हुयो, जिन खे 1 ॼणो फ़ौत थी वियो, जंहिंखे तालुका इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जंहिंजो मढ़ जेको आहे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। जितां ज़रूरी कार्रवाई बाद नौजवान जो मढ़ वारस ॻोठ खणाया विया हुआ, जितां ज़रूरी